तो एतकाफ़ मस्जिद में थींदो। तो ॿी शर्त इहा आहे त एतकाफ़ जे दौरान बग़ैर के मजबूरी जे मस्जिद खां निकिरणो कोन्हे को। जेकॾहिं औरत आहे एतकाफ़ में वेहे थी त उन जे लाइ उन जे मर्द खां इजाज़त या उन जो रज़ामंदो ज़रूरी आहे। काफ़ी माण्हू एतकाफ़ में वेहण खां पोइ इहा शर्त पाण ते लागू था कनि, एतकाफ़ जे दौरान ॻाल्हाइणो न आहे। कंहिं ज़माने में को तसव्वुर बि कोन्हे त का औरत घर में एतकाफ़ कंदी आहे। खैरपुर खां हाफ़िज़ इम्तियाज़ अली सहतो साहब सवाल कंदा एतकाफ़ जे हवाले सां त एतकाफ़ लाइ कहिड़ियूं ॻाल्हियूं शर्त आहिनि? इन में सभ खां पहिरीं शर्त ते आहे त एतकाफ़ मस्जिद में थींदो। अल्लाह ताला सूरह बकरा जी आयत नंबर 187 में इरशाद फरमाए व अंतुम आकिफून फिल मसाजिद, त तव्हां एतकाफ़ में हूंदा आहियो जॾहिं मस्जिद में। हिकिड़ो इशारो आहे त एतकाफ़ मस्जिद में ई थींदो आहे। तफ़सीर कुर्तुबी जे अंदरि इमाम कुर्तुबी रहमहुल्लाह इन आयत जी तफ़सीर में फरमाइनि था त इन शइ ते इजमा आहे त एतकाफ़ मस्जिद में ई थींदो। इमाम इब्न कुदामा अल मुग़नी जे अंदरि किताबुल एतकाफ़ में लुज़ूमिल मस्जिद जी बहस में लिखनि था वला नअलम फ़ीहि इख़्तिलाफ़न, मूंखे हिन में को बि इख़्तिलाफ़ जेको सो नज़र नथो अचे। त माना सम्झो त क़ुरान हकीम जी आयत या इहे जेके सलफ़ जा अक़वाल आहिनि इहे इन शइ जी दलालत कनि था त एतकाफ़ जे लाइ सभ खां पहिरीं शर्त आहे त मस्जिद में थींदो। ऐं उन खां पोइ ॿी शर्त इहा आहे त मस्जिद खां ॿाहिरि न आहे निकिरणो बग़ैर की मजबूरी। हिकिड़ो माण्हू फिरंदो रहे घुमंदो रहे हर ख़ुशी गमी में ऐं उहो चए त मुंहिंजो एतकाफ़ आहे, न। ॿी शइ इहा आहे त एतकाफ़ जे लाइ शर्त आहे त उहो माण्हू मस्जिद में ई रहे। हदीस किताब सही बुखारी जे अंदरि किताबुल एतकाफ़ जे अंदरि इमाम साहिब हिकिड़ो बाब क़ाइमु कयो ला यदखुलु बैतन इल्ला लि हाजतिन। उन में हदीस आंदी अथऊं त अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाहु तआला अन्हा पाण करीम अलैहि सलाम जन जे बारे में नक़ल कनि थियूं त पाण करीम अलैहि सलाम इंतिहाई वॾी के मजबूरी खां सवाइ मस्जिद मां न निकिरंदा एतकाफ़ जे दौरान। बल्कि तव्हांखे ॿुधायां त इन मामले में कुझु सरीह रिवायतूं बि आहिनि जेके सम्झो त मरीज़ जी इयादत खां जनाज़े में शिरकत खां जेको सो एतकाफ़ जे दौरान निकिरण खां मुमानित जो दलील आहिनि। पर आउं उन्हनि खे इन करे हज़फ़ कंदो थो वञा जो बाज़ ज़ाल इल्म उन्हनि जी इस्नादी हैसियत ते जेको सो बहस कई आहे। त ॿी शर्त इहा आहे त एतकाफ़ जे दौरान बग़ैर के मजबूरी जे मस्जिद खां निकिरणो कोन्हे को। ऐं टीं शइ एतकाफ़ जी आहे जेकॾहिं एतकाफ़ रमज़ान में कयो वञे थो त रमज़ान जो रोज़ो सेहतमंद आहे सभु शइ आहे त उन जे लाइ रोज़ो ज़रूरी आहे। इमाम बहकी रहमहुल्लाह अस्सुनन अल कुबरा में किताब सौम में हिकिड़ो बाब क़ाइमु कयो अल मोतक़िफ़ो यसूम। उते सन अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाहु तआला अन्हुमा दीगर सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन ऐं ताबी निज़ाम रहमहुल्लाह उन्हनि खां अहिड़े क़िस्म जा आसार नक़ल कनि था जेके इन शइ ते दलालत कनि था त रमज़ान जे अंदरि इंसानु जेकॾहिं एतकाफ़ करे थो त उनखे रोज़े जी पाबंदी करणी पवंदी। अच्छा, इन खां पोइ चौथी ॻाल्हि इहा आहे एतकाफ़ जे शराइत में हिकिड़ी शर्त इहा बि आहे माण्हू ॼाणे वठे त एतकाफ़ जे अंदरि घरवारी सां हमबिस्तरी हराम आहे। इन ते इमाम इब्नुल मुंज़िर रहमहुल्लाह किताबुल इजमा में इजमा नक़ल कयो आहे। अच्छा, हीअ त 4 शर्तूं आम आहिनि। इन खां पोइ 2 शर्तूं हिकिड़ियूं अहिड़ियूं आहिनि जेके सम्झो त औरतुनि सां तालुक़ु रखनि थियूं। उन में हिकिड़ी शर्त इहा आहे त औरत जेकॾहिं हाइज़ आहे या उनजी डिलीवरी थी आहे त अहिड़ी हालत में औरत एतकाफ़ में कांदी वेही सघे। हदीस किताब सुनबी दाऊद जे अंदरि किताब तहारा जे अंदरि इमाम साहब बाब क़ाइमु कयो बाबुन फिल जुनुब। उते हदीस मौजूदु आहे त नबी करीम अलैहि सलाम जन फरमाया त आऊं हाइज़ा औरत जे लाइ या जुनुबी मर्द जे लाइ मस्जिद खे जाइज़ करार हलाल करार जेको सो कोन थो ॾियां। त माना औरत लाइ हिकिड़ो इहा बि शइ प्लस में आहे त जेकॾहिं हिकिड़ी औरत जी माहवारी आहे त उन जे लाइ सम्झो त इहा शइ आहे उहा नथी वेही सघे एतकाफ़ में, उनजो पाक हुजणु शर्त आहे एतकाफ़ जे शराइत में। या ॿी बि हिकिड़ी इहा ॻाल्हि आहे त जेकॾहिं औरत आहे एतकाफ़ में वेहे थी त उन जे लाइ उन जे मर्द खां इजाज़त या उन जो रज़ामंदो ज़रूरी आहे। त सही बुखारी जे अंदरि किताबुल एतकाफ़ में बाबुल एतकाफ़ फ़ी शव्वाल में तव्हांखे हदीस मुबारका मिलंदी त सईद आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाहु तआला अन्हा जन एतकाफ़ जे लाइ नबी करीम अलैहि सलाम जन खां इजाज़त वरिती आहे। माने ईअं सम्झो त 4 शराइत ई आम आहिनि ऐं उन में प्लस में 2 हींअर जेके शर्तूं ॾसियुमि त हीअ औरतुनि जे लाइ ज़रूरी आहिनि, उहो कोशिशि करे उनखे इतमाम करणु घुरिजे। ऐं गॾो गॾु सम्झां थो त मौक़े ऐं मुआशिरे जे हिसाब सां इन शइ जी वज़ाहत कंदो हलां त असांजी सिंध में सम्झो जहालत न बल्कि चोटी जी जहालत आहे। कई असीं ॻोठनि में वञूं था इलाइक़नि में वञूं था त अहिड़ियूं पंहिंजे तरफ़ां हथ घड़ियूं शर्तूं आहिनि जिन खे शरीयत शराइत करार ई कोन्हे ॾिनो, पर पोइ बि माण्हू
इन शयुनि खे एतिकाफ़ जी शर्त सम्झंदा। बल्कि आउं तव्हांखे ॿुधायां त हता के ख़ुतबा मुबल्लिगीन वाइज़ीन स्पीकरनि ते जुमे जे ख़ुतबात में चवंदा त हीअ बि शर्तूं आहिनि, हालांकि उहा का शर्त कान्हे का। हाणे इन मामले में असांजे सिंध में ॻोठड़नि में शहरनि जे अंदरि बि जेकर तव्हां अंदरूनी सिंध वञो, इहा हिकिड़ी सोच वेठल आहे त एतिकाफ़ जे लाइ शर्त आहे त एतिकाफ़ में विंझणो न आहे, कंगो न आहे ॾियणो, साफ़ सुथरो न आहे रहणो। हालांकि केॾी वॾी जहालत आहे, इहा शर्त शरीयत किथे लागू कई आहे? बल्कि इन जे बरक्स सही बुखारी जे अंदरि किताबुल एतिकाफ़ जे अंदरि इमाम साहिब जेको बाब क़याम कयो, ला यदखुलु बैतन इल्ला लिहाजतिन, उन में हदीसूं आंदियूं। हज़रत आयशा सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हा फरमाइनि थियूं त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन एतिकाफ़ में हूंदा हुआ, ऐं पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे मथे मुबारक खे धोईंदी हुयमि, ऐं पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे मथे खे कंघी कंदी हुयमि। त इहा हिकिड़ी जहालत आहे, हिकु शरई शर्त कान्हे का। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन एतिकाफ़ जे दौरान कंगो ॾिनो आहे, पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम गुस्ल कयो आहे, मथो वग़ैरह धोतो आहे। या असांजे सिंध में हिकिड़ी इहा बि सम्झो जहालत ते मबनी हिकिड़ी एतिकाफ़ जे लाइ शर्त मड़ी वई आहे। त चयो वञे थो त एतिकाफ़ वारो माण्हू एतिकाफ़ जे इन परदे खां ॿाहिरि निकिरे त उनजो चहिरो ढकियलु हुजे। ऐं तव्हां ॿुधायो त वञणु थिए थो अंदरूनी सिंध, अहिड़ा बि मूं इलाइक़ा ॾिठा जिते एतिकाफ़ मां को जेकॾहिं बुज़ुर्ग एतिकाफ़ वारी जाइ तां निकिरे थो, उनजो मुंहुं ढकियलु आहे, हिकिड़ी अखि ज़ाहिर आहे, इहा सोच आहे त एतिकाफ़ जे दौरान मुंहुं ढकणो आहे। त इहा शरीयत किथे लागू कई आहे शर्त? बल्कि सिलसिलतु ज़ईफ़ा जे अंदरि शेख नासिरुद्दीन अलबानी रहमहुल्लाह इन बारे में हिकिड़ी रिवायत ज़िक्र करे इन पासे मुतवजह कनि था त इहा रिवायत ज़ईफ़ आहे। अल्लामा सयूती रहमहुल्लाह पंहिंजे कंहिं किताब में हिकिड़ी रिवायत आंदी आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त माण्हू एतिकाफ़ में जिन महिल हूंदो आहे ऐं एतिकाफ़ वारी जाइ खां ॿाहिरि निकिरे थो, उनखे खपे त सिर झुकाए करे निकिरे ऐं पंहिंजो मुंहुं ॼाण ढके वग़ैरह निकिरे। त शेख नासिरुद्दीन अलबानी रहमहुल्लाह फरमाईंदे आहे हदीस मौज़ू आहे, मन घड़त आहे। हिन रावियान में हिकिड़ो रावी आहे अंबसा बिन अब्दुर्रहमान, मुहद्दिसीन उम्मत ने ते वरी सख़्तु जरा कई आहे त जहालत जे बुनियाद ते जेका इहा शर्त लागू कई वञे थी एतिकाफ़ जे लाइ त माण्हू एतिकाफ़ में मुंहुं ढके करे हले, सरासर जहालत आहे। या असांजे सिंध में इहा बि शइ अथव, मूं ख़ुदि पंहिंजे सम्झो इहा अखियूं ॾिठी आहे, काफ़ी माण्हू एतिकाफ़ में वेहण खां पोइ इहा शर्त पाण ते लागू था कनि, एतिकाफ़ जे दौरान ॻाल्हाइणो न आहे, अंगूरियुनि सां इशारो करिणो आहे, इशारो कंदा हीअ शइ खणी अचो, हीअ शइ रखे अचो, इशारो कंदा, समूरी सरासर जहालत आहे। एतिकाफ़ जे दौरान अहिड़ी शरीयत का बि शर्त लागू कोन्हे की, बल्कि ख़ुदि नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन खां एतिकाफ़ जे दौरान ॻाल्हाइणु, गुफ़्तगू, कचहरी सभु शइ साबित आहे। सही बुखारी जे अंदरि किताबुल एतिकाफ़ में इमाम साहिब हिकिड़ो बाब क़याम कयो, हल यख़रुजुल मोतकिफ़, उन में हदीस आंदो त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम एतिकाफ़ जे दौरान घर वारनि सां बि गुफ़्तगू कई आहे, नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम एतिकाफ़ जे दौरान पंहिंजे सहाबाए किराम सां बि गुफ़्तगू कई आहे। उमूमी तौर ते त पाण करीम ख़ुतबात ॾिना आहिनि, दरस ॾिना आहिनि। त इहे जेके तव्हांखे आख़िर में टे ॻाल्हियूं ॾसियुमि, त इन मामले में बि असांजे सिंधी अवाम खे हिन पासे मुतवजह करणु घुरिजे त हीअ सरासर जहालत आहे। एतिकाफ़ जे लाइ शरीयत ने टिनी शर्तनि मां का बि शर्त कान्हे मड़ी। बाक़ी जेके शुरू में मूं तव्हांखे 6 शराइत ॾसियूं आहिनि, कोशिशि करे इन शयुनि जो एहतमाम कयो वञे। अलाह पाक असां सभिनी खे इन शराइतनि खे अख़्तियार करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। शेख साहब, तव्हां विच में ॻाल्हि कई त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में औरतूं एतिकाफ़ वेंदियूं हुयूं, त छा औरत एतिकाफ़ पंहिंजे घर में वेंदी या मस्जिद में वेंदी? मस्जिद में वेंदी। हदीस किताब सही बुखारी जे अंदरि किताबुल एतिकाफ़ में इमाम साहिब बाब क़याम जेको कयो न, बाब एतिकाफ़ निसा, औरतुनि जे एतिकाफ़ जो बयानु। तो वटि पढ़ी ॾिसो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जूं अज़वाज मुतहरात रज़ी अल्लाह ताला अन्हुन या सहाबियात रज़ी अल्लाह ताला अन्हुन, उन सभिनी एतिकाफ़ मस्जिद में कया आहिनि। असांजे माशरे में ॼाणी वाणी करे, हालांकि हीअ हक़ीक़तूं एॾियूं चिटियूं आहिनि जो आम खां आम माण्हू बि सम्झी सघे थो। काफ़ी माण्हू आहिनि उहे चवंदा आहिनि त असीं पंहिंजे घर में करे असांजूं औरतूं घरनि में कंदियूं, या औरतूं पाण चवंदियूं असीं घर में कंदासीं, छो चवंदियूं असीं पाकबाज़ आहियूं, मस्जिद में वेंदे भलो नथो लॻे। उन्हनि खे सोचणु घुरिजे त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे घर वारनि खां वधीक पाकबाज़ केरु आहे? जंहिं घराणे जे पाक हुजण जो तस्करो अल्लाह ताला पाण कयो आहे, त इहो त को उज़ुर माक़ूल कोन्हे को। या वरी काफ़ी औरतुनि जी जेको सो इहा सोच हूंदी आहे त एतिकाफ़ असीं इन जे करे घर कयूं त असांजो घर बि बहितर आहे। ऐं हुन खां पुछां थो त छा अलाह जे रसूल जो को घर घटि हो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जंहिं घर जा आदाब अलाह क़ुर में ॾसिया आहिनि, बल्कि क़ुर जी हिकिड़ी सूरत जो नालो रखी जंहिं हुजरात। हाणे हुजरात जी छा आहे माना? त हुजरा, उहो कंहिंजा हुजरा? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हुजरा। अगरि अहिड़े मुक़द्दस हुजरनि में बि एतिकाफ़ नथो थी सघे, अहिड़ियूं पाकबाज़ औरतूं बि घरनि में एतिकाफ़ नथियूं करे सघनि, त अॼु जूं औरतूं ख़ामखा जा इहे पंहिंजे तरफ़ां ई सम्झो त बेहैसियत उज़ुर वज़ह करे पंहिंजो पाण खे त मुतमइन करे सघनि थियूं। अलाह जी शरीयत में जेकॾहिं इन शइ जी गुंजाइश हुजे हा, सभ खां वधीक बापर्दा
पाक दामन इज़्ज़त महाब जो मिठड़े मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जूं घरवारी हुयूं अज़वाज मुतहरात हुयूं उहे पंहिंजे घरनि में जेको सो एतिकाफ़ कनि असुल हक़ीक़त ही अथव इन मामले जी खोजना तमामु घटि माण्हू था कनि त इहे फ़तवाऊं ॿुधण लाइ छो थियूं मिलनि हक़ीक़त ही अथव त इहे फ़तवाऊं सिर्फ़ु इन जे करे जो 11 महीना असांजा मौलवी फ़तवा था ॾियनि त औरत मस्जिद में वञे ई न उन्हनि जूं फ़तवाऊं आहिनि किताबनि में लिखियूं पियूं आहिनि मेंबरनि ते चवनि पिया हाणे 12 महीने हिकिड़ो सुवाल थो पैदा थिए त एतिकाफ़ हाणे कीअं चवनि 11 महीना जेके झलनि था माण्हुनि खे त मस्जिद में वञिणो ई न आहे 12 महीने में कीअं चवनि त तव्हां मस्जिद में हलिया वञो पोइ हुननि मजबूर थी करे इहा फ़तवा ॾिनी बाबा हाणे एतिकाफ़ तव्हांजो घर में बि थी सघे थो त समूरी ॻाल्हियुनि जो ख़ुलासो इहो अगरि जी शायदि मूं शुरू में बि कंहिं सुवाल जे जवाब में हीअ ॻाल्हि तव्हांजे साम्हूं दोहराई हुई को माण्हू अगरि दीन खे पंहिंजी मर्ज़ी थो सम्झे पंहिंजे मौलवी जी मर्ज़ी थो सम्झे मुफ़्ती जी मर्ज़ी थो सम्झे पोइ त उन लाइ मैदान खुलियलु आहे जीअं वणेसि करे बाक़ी जेको माण्हू अल्लाह जे दीन खे अल्लाह जी अमानत थो सम्झे मुनज़्ज़ल मिन अल्लाह थो सम्झे ऐं शरीयत खे पंहिंजी मर्ज़ी ऐं मनमानी जे पोयां नथो हलाए बल्कि पंहिंजी मर्ज़ी ऐं मनमानी खे शरीयत जे पुठियां थो हलाए त अहिड़नि माण्हुनि खे यादि रखी छॾणु घुरिजे नबी करीम इस्लाम जे ज़माने में सहाबा जे ज़माने में ताबईन जे ज़माने में इन 3 मुक़द्दस ज़माननि मां कंहिं ज़माने में को तसव्वुर बि कोन्हे त का औरत घर में इतिकाफ़ कंदी आहे इहो मामिलो सरासर ग़लति आहे त इन मामले खां जेके औरतूं आहिनि इबादत करणु चाहिनि थियूं त उन तरीक़े सां कनि जेको शरीयत सेखारियो आहे उहो इहो ई तरीक़ो आहे त औरतुनि खे खपे अगरि इतिकाफ़ कनि थियूं त मस्जिद में ई कनि अल्लाह पाक अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले